कोई गवाह नहीं, खून होते हुए किसी ने देखा अरे 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 हे सब त रिटायर थी विया न। कोविड खां पोइ एसीपी साहब जे पुफीअ जे पुट पंहिंजी सीआईडी चालू कई आहे जेके मिटी माइटीअ में इंक्वायरी कंदा आहिनि। ॾिठे त या असां अचण खां पहिरियों दरवाज़ो बंदि आहे, कुझु त गड़बड़ आहे। दरवाज़ो तोड़। दया यही बिल्डिंग आहे। बायोडाटा में यही लिखियल आहे। अभिजीत हिकिड़ो कमु कयो, आसे पासे में जेके बि दुकानदार ऐं बिल्डिंग वारा आहिनि उन्हनि खां पुछो छा थी इंक्वायरी मिले छोकिरे जे बारे में राइट नाउ। यस सर। दया वॉचमैन खां पुछेसि छोकिरो सुबुह कंहिं महिल वेंदो आहे, कंहिं महिल वापसि ईंदो आहे, कंहिंसां घुमे थो, केरु दोस्त अथसि, छा थो ॿुधाए सघे ॾिससि। ओके सर। कुझु त गड़बड़ ज़रूरु कंदो हूंदो इहो छोकिरो। सर जी अभिजीत कुछ तो प्रॉब्लम हो, छा ख़बर पई? जेका भी पुछूंगा तो चवंदा इहो छोकिरो न, पर हिन जो मिलतो जुलतो छोकिरो हिते कोई रहंदो आहे। मिलतो जुलतो छोकिरो? हा सर। इहो छोकिरो न मिलतो जुलतो कोई छोकिरो रहंदो आहे, पर इहो थी कीअं सघंदो आहे? हाँ सर, मूंखे बि सभई साॻी ॻाल्हि था चवनि त ही छोकिरो न पर हिन जहिड़ो साॻियो छोकिरो रहंदो आहे। हाउ इज इट पॉसिबल? ओ माय गॉड। हाँ दया श्योर। अभिजीत हाँ डॉक्टर सालुन खे फोटो तो मोकिलियांव, चेक करे ॿुधाइजो। यस दया। सर हिकु वॾी प्रॉब्लम थी वई आहे। व्हाट हैपेंड? हे चए थो मां कल्ह ई आयो आहियां, मूंखे कुझु ख़बर ई न आहे। अरे त बेवकूफ़ असांखे सॾु छो कए पियो तूं? अरे हिकु ॿी बि ॻाल्हि ॿुधाइणी। हे चए थो हिन टाइप राति जो मां ॿियो कोई छोकिरो ॾिठो आहे। हर कोई चए थो ॿियो कोई छोकिरो ॾिठो आहे, हिन टाइप ॾिठो आहे, पर हे न ॾिठो आहे कंहिं बि। त पोइ हे थी कीअं सघंदो आहे? थैंक यू डॉक्टर। सर यस विवेक। डॉक्टर सालुन खे जे लैब मां फ़ोन आयो ऐं जेको मसइलो आहे न उहो हाणे सॉल्व थी वियो आहे। दैट इज़ फैंटास्टिक। छा आहे? असां वटि जेको हिन छोकिरे जो फोटो आहे न उहो असां इंस्टाग्राम तां खयो राइट। ऐं हिन छोकिरे हिन इंस्टाग्राम ते जेके बि फोटो अपलोड कया अथई फिल्टर लॻाए अपलोड कया अथई। ओ माय गॉड। अच्छा अच्छा, हिन करे छोकिरो सुहिणो थो लॻे ऐं सनो थो लॻे। सर हिन जे करे हर कोई तो चए इहो छोकिरो न पर हिन वांगुरु आहे, छो जो न इंस्टाग्राम ते फिल्टर लॻाए रखे आहिनि। ॿुधे दया, हे छोकिरो शातिर आहे। त सर हाणे छा कयूं? हाणे असांखे मथे हिन घर हलणो पवंदो, ख़बर त पए हे ख़ाली छोकिरो शातिर आहे की हिन जा घर वारा बि। हलो मथे। कमाल आहे, घर ई नथा खोलनि। कुछ त गड़बड़ आहे दया, कुछ त गड़बड़ आहे। सुबुह खां पेट में बि गुड़गुड़ आहे, हिते बि कुझु गड़बड़ आहे। दरवाज़ो तोड़ेसि दया, शातिर थी माण्हू इहे। छॾियो न सर, तव्हां दरवाजा मूंखां था टोड़ायो, कमु थी थो वञे, पोइ माण्हू मुंहिंजो नालो खणी करे मूंखां पैसा था भराए वठनि। ॾिठो, खोलियो न। दीपू जो घर इहो आहे भाऊ। यस। एसीपी प्रतिमन सीआईडी। न न न असां न घुरायो आहे, पासे में ॾिसो उन्हनि घुरायो हूंदव। तव्हांजो पुटु दीपू वेठो आहे न, जंहिंजी माइट्री चालू कई अथव। हा हा यस यस। असांखे बायोडेटा आई आहे, हुन इंक्वायरी करणु आया आहियूं। इंक्वायरी करण लाइ सीआईडी? भाऊ ज़मानो ख़राबु आहे, असांजे हिननि जी ज़रूरत पइजी वई आहे। शुरू अरे ये कीअं न अंदरि घुसो? हा असांखे पंहिंजो कमु करणु अरे कमाल आहे दादा। सही हिकु मिंट साईं, इहो कहिड़ो तरीक़ो आहे इंक्वायरी करण जो? लक्ष्मण दास असांखे कॉपरेट कयो न, तव्हांजे पुट जी बायोडेटा ब्लैक लिस्ट करे छॾींदासीं। वञो पंहिंजी घरवारी खे घुराए वञो। न न सर ईअं न कजो, सॉरी सॉरी।
अरे जानकी छा थियो ॿाहिरि सीआईडी वारा आहिनि छो भला असांजो दीपू आहे न उनजी बायोडाटा मिली अथनि चेक कराया आहिनि तूं जल्दी अच हलो हलो मां अचां थी हलो हलो सर हिन कबट मां ॾिसो छा मिलियो आहे ऐं गुची जी बेल्ट ऐं एप्पल जी वॉच ऐं ॿई मां चेक कया आहिनि ॿई फर्स्ट कॉपी ऐं सर हिन इंस्टाग्राम ते पोस्ट कई आहे थैंक यू पापा। हिन जो मतिलबु सम्झे दया हे पंहिंजे इंस्टाग्राम वारनि खे ॾेखारणो थो चाहे न इहे ओरिजिनल वरिता आहिनि अथसि सभु फर्स्ट कॉपी। ॿियो ॾिसो छा अथसि दया भाऊ ग़लति आहे इहो अॻे दफ़े बि तव्हांखे 20 रुपया मिलिया रखी वेही रहियो असां बि ख़्यालु कयो न यार कुझु। अरे यार मूंखे मिलंदा मां छा कयां पर तव्हांजे खणंदे ॾिठो त मां न सर खे ॿुधाईंदोमांव इहे 10 त वठंदो ई वठंदो आहे पहिरों वारा बि परे छॾींदो आहे। हिकु कमु कर अदद था कयूं 5 पिया थी 25 आहे पर ॿिए दफ़े तोखे मिलंदी त मूंखे ॾियणा पवंदे मूंखे मिलंदा किथे आहिनि तव्हांजो नसीब जोर आहे तव्हांखे मिलंदा। हिकु कमु कर मां ॿुधायां थो ॿिए दफ़े केॾी महिल बि असां रेट विझंदा न त पहिरियों पलंग जे हेठां चेक कंदो कर पलंग जे हेठां ई कुझु न कुझु मिलंदो थी। ऐं ॿुध ईअं न सम्झ के असां चोरी था कयूं असां गुम थियल शइ था खणूं उन्हनि जी जेकी उन्हनि जी गुम थी चुकी हुई। वाह दया वाह सीआईडी ॿुध कंहिंखे ॿुधाइजे न। भैया मां दीपू जी मम्मी हरिओम हरिओम नमस्ते सुठो सर तव्हांखे कीअं लॻो हीउ घर घर त तव्हांजो जाम वॾो आहे अॼुकल्ह नज़र नथा अचनि वॾा फ्लैट। यस सर वेझराई में वरितो आहे मिटी माइटी थी हले न छोकिरीअ जी भई साईं मिलेनियम हाइट बिल्डिंग जो नालो आहे सर हिते सभई घर एतिरा ई वॾा आहिनि सर असां त हिते रही ॾाढा ख़ुशि आहियूं। सर तव्हां लॉबी त ॾिठी हूंदी केॾी वॾी आहे स्विमिंग पूल बि आहे क्लब हाउस बि आहे ऐं सर आबहवा त ॾाढी सुठी आहे ऐं सर वॾी ॻाल्हि त शहर रेलवे स्टेशन वेझो ई आहे तव्हां रेलवे में आया हूंदा न हाणे मां पंहिंजी गाॾी खणी आहियां। अच्छा न सुठो आहे तव्हांजी चॉइस ॾाढी सुठी आहे। सर थैंक यू सर असांजो दीपू ॾाढो सुठो छोकिरो आहे सॼो ॾींहुं दुकान ते कमु करे राति जो मानी खाई करे जल्दी सुम्ही पवंदो आहे। अरे सर हिन रूम में त लाश पई आहे। लाश माय गॉड अरे सर ॿुधो वो लाश न आहे मुंहिंजो पुटु सुम्हियो पियो आहे। गॉड हे त हिते सुम्हियो पियो अथसि। सर थी सघे थो ही राति जो किथे वियो हुजे। छा आहे इहो न सर केॾा न वियो घर ई सुम्हियो पियो। हे ॾिसो सर हिन जी मोबाइल हिन जे हथ में आहे हिन जो अंगूठो हिन जी मोबाइल ते आहे। हिन जो मतिलबु सम्झे दया हिन खे राति जो रील ॾिसंदे निंड आई आहे हे कोई सवेल नथो सुम्हे। हिकिड़ो कमु कर दया सभु DM चेक करायसि ऐं ॾिस छा थो रील मोकिले पंहिंजे दोस्तनि खे कुझु न कुझु त गड़बड़ ज़रूरु कंदो हूंदो चेक करायसि। यस सर जहिड़े हिसाब सां निंड थो करे लॻे थो हिन सॼी राति जाॻियो आहे। तुंहिंजो मतिलबु आहे हिन नाइट आउट कयो आहे। यस सर। अभिजीत सिक्योरिटी खां सॼी CCTV फुटेज कढाए ॾिस राति जो कंहिं महिल वियो कंहिं महिल वापसि आयो। ओके जाम वॾी गड़बड़ आहे लक्ष्मण दास। सर असांखे कहिड़ी ख़बर की इहो राति ताईं फ़ोन थो हलायूं देरि ताईं तूं जागे। कोई फ़ाइदो कान थो हाणे रोइण जो तव्हांखे ॿारनि ते पहिरियों ध्यानु ॾियणु खपंदो हुयो हाणे तव्हांजी बायोडेटा ते फ़र्क़ु पइजी वियो। सर हे असांजो दीपू पुटु पहिरीं पेन शाबाश पुटु वे पुटु वे कहे बुर्श कहे सर जी विवेक हे हिन जूं 10th 12th ऐं TY जूं मार्कशीट्स आहिनि जेके हिन जे ॾिनल बायोडेटा सां मैच थियूं थियनि। सर हिन जे किचन मां बियर जी बोतल मिली आहे। ओ माय गॉड छा आहे इहो तव्हांजे बायोडेटा में लिखियल आहे छोकिरो बियर न पींदो आहे। अरे न भैया हो कल्ह मुंहिंजो छोकिरो छाछ वठी आयो हुयो उन ॾिनी अथईं इहा बोतल। दया डॉक्टर सालू के लैब में चेक कर हिन में छाछ हुई कि बियर हुयो हाणे मोकिलाइसि। ठीकु आहे सर। डॉक्टर सोलंकी साहिब कहिड़ो हाल आहे भाई मौज लॻी पई आहे हिकु बियर जी बोतल थो मोकिलियांव चेक त कजोसि
अरे न यार खाली तो मोकिलियांव भरियल त तव्हां वटि पई आहे न चङा ॾींहं थिया आहिनि उहे वेठा ई न आहियूं चओ त अॼु वियूं अचो हिते ई था वियूं ॾाढो मस्तु हवा पाणी लॻी पियो अथव हिते हलो ठीकु आहे ॿुधाइजो अॻो बोतल बि चेक कजो सर घर बि सुठो आहे माण्हू बि सुठा आहिनि कयूंसि पास सर सभु कुझु चेक थियो कुझु ख़ासि मिलियो न सर हिननि जे घर में काई कम वारी माई नज़र न आई आहे दया पकड़ाइजी वे ना आहे न माई तव्हां हिते कान अथनि मां माई हिननि जे घर में त पोइ कहिड़ो बि सत्य जो छोकिरो खणी अचूं सुठी बायोडाटा खणी अचूं कहिड़े कम जी छोकिरी हा कंदी ई न फिटी करे बायोडाटा फाड़े करे दीपो जो शादी करण जो सुपिनो अॼु हिकु सुपिनो ई रहिजी वियो आहे हिन किसे खां पोइ दीपो जे कुंवारनि मिटनि माइटनि खे बि काफ़ी सदमो लॻो आहे वीचारा अधु निंड मां शिरक भरे था उथनि राति जो सुम्हनि था त टेंशन में था सुम्हनि की सुभाणे असांजे घर सीआईडी न अची वञे हे त हाणे दीपो सां थियो आहे पर इहो तव्हां सां बि थी सघंदो चवण जो मतिलबु आहे त कंहिंसां बि थी सघंदो आहे हिन करे असां सभिनी खे सावधान रहणो आहे सतर्क रहणो आहे कम वारी माईअ जो ध्यानु ॾियणो आहे ऐं राति जो सवेल सुम्ही सवेल उथणो आहे जय झूलेलाल हाय एवरीवन व्हाट्सअप आई होप तव्हांखे असांजो वीडियो वणियो हूंदो असां हिन में कुझु नओं ट्राए कयो त वणियो आहे त प्लीज़ लाइक कजो कॉमेंट कजो ऐं सभिनी सां ज़रूरु शेयर कजो ऑल्सो ह्यूज शाउट आउट टू मिलेनियम हाइट्स जंहिंजा फ्लैट साइज़ मैसिव आहे लॉबी इज़ ग्रैंड क्लब हाउस एंड स्विमिंग पूल बि आहे लोकेशन इज़ अमेजिंग मोस्ट इंपॉर्टेंटली उहे रेडी पोजीशन था ॾियनि त अची करे बुक करे रहणु चालू करे छॾियो त अगरि तव्हां घर ॻोल्हियो था त हिते अची ज़रूरु चेक कजो हिकु दफ़ो ॿियूं सभु डिटेल्स डिस्क्रिप्शन में मैंशनड आहिनि आई विल सी यू इन माई न्यू वीडियो टिल देन बाय बाय टेक केयर जय झूलेलाल